अस्सलाम वालेकुम दोस्तों, फिरी प्यारा उम्मीद है खैर खैरियत सा होंदा, चाक चंगा भला होंदा। अल्लाह सही रहम करे। अज जो बरसाती रेलो दिसी सगोदा पिया, अल्लाह पाक पांजे महबूब पांजे प्यारन जे सदके रहम फरमाए। अज सखर में सजी रात बरसात हली आ ऐं हींअर सुबुह जा तक़रीबन जेको आहे त 7 पिया थियनि। उहो भी जेको आहे त हिन महिल ताईं तेज़ बरसात पई हले।